खबर शामिल कंदासीं। हुकूमती इत्तेहादिन असेंबलियूं न टोड़ण ऐं वक्त खां अॻु चूंडूं न कराइण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। लाहौर में PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान जी सदारत हेठि पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो इजलास थियो। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिया इत्तेहादी शरीक थिया। इजलास दौरान मुल्की सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पंजाब जी नंढी चूंड बैदि पैदा थियल सूरतहाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। हुकूमती इत्तेहादिन असेंबलियूं न टोड़ण ऐं वक्त खां अॻु चूंडूं न कराइण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। इत्तेहादिन फ़ैसिलो कयो आहे त वक्त खां अॻु चूंडूं बहितर फ़ैसिलो न आहे। हुकूमत ऐं इत्तेहादी जमायतनि इमरान ख़ान जो दबाव रद्द कंदे हुकूमती मुद्दो पूरो करण ऐं आम चूंडूं वक्त ते कराइण जे इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। इजलास में हमदा शहबाज जी वॾी वज़ारत खे बचाइण लाइ गॾिजी कोशिशूं करण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि जो ईंदड़ ॾींहनि में इमरान ख़ान खिलाफ घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हमदा शहबाज के इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में ॻुझी मुलाक़ात जो इंकशाफ थियो आहे। लाहौर में राति देर सां आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाक़ात थी। ॿिन्ही अॻवाननि पंजाब जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म के हमदा शहबाज तरफ़ां इस्तीफ़ा ॾियण खां रोके छॾियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त तव्हां कंहिं बि मामले में जल्दबाज़ी न करियो। सियासत में केतिरा ई ऑप्शन हूंदा आहिनि। आसिफ ज़रदारी चयो त मर्कज़ ऐं पंजाब में गॾिजी बहितर फ़ैसिला कया वेंदा। ॿिन्ही अॻवाननि ईंदड़ ॾींहनि में इमरान ख़ान खिलाफ घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुकूमत इमरान ख़ान खिलाफ तौहीन अदालत जा केस बि दाख़िल कंदी। खबर शामिल कंदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी तहरीक इंसाफ जे अॻवान हलीम आदिल शेख जे जवाब में रद्द अमल ॾींदे चयो आहे त करप्शन जे बादशाह इमरान ख़ान के करप्ट न चऊं त ॿियो छा चऊं। हलीम आदिल शेख जे बयान ते रद्द अमल ॾींदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त हलीम आदिल शेख खे पंहिंजे लीडर वांगुरु अकुल नाहे। सईद गनी चयो त तहरीक इंसाफ वारा सियासी मैदान में PP जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। गुज़िरियल हुकूमत जी पंहिंजे दौर में कहिड़ी कारकर्दगी रही आहे उन जो सभिनी खे ख़बर आहे। हुन चयो त तोशा खाना जे चोर जे चमचे के ख्वाब में भी हू नजर ईंदा हूंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त हलीम आदिल शेख मुनी बेगम जे फार्म हाउस जे 1000 एकड़ ज़मीन ते थियल हद दख़लीन जो हिसाब ॾे। PTI अॻवान असद उमर चयो आहे त PTI निज़ाम जे सुधारे ऐं इंसाफ़ जी जदोजहद लाइ पाण पतोड़े रही आहे। मौजूदा हुक्मराननि खे इक़्तिदार परड़ी कुवतनि जी करे मिलियो। खेनि इहा ख़बर ई नाहे त इक़्तिदार में अचण लाइ अवाम जी दिलनि तां गुज़रणो पवे थो। हैदर में डिस्ट्रिक्ट बार खे ख़िताब कंदे असद उमर चयो त हू नथा चाहिनि त इमरान ख़ान खे वज़ीर आज़म बणायो वञे। जदोजहद जो मक़सद मुस्तक़बिल में इक़्तिदार जा फ़ैसिला अवाम खे करणा ॾिना वञनि। हुन चयो त 3.5 महीननि खां पोइ हलंदड़ तहरीक जो मक़सद हिकु ई आहे ऐं मुल्क में फ़ैसिलनि जो हक़ अवाम खे हासिल हुजे। छाकाणि त 70 वरे खां रिवायत रही आहे त मुल्क जे मुस्तक़बिल बाबति बंदि कमरनि में फ़ैसिला थींदा रहिया आहिनि। असद उमर चयो त अवाम सुजाग थी चुको आहे। उन लाइ सदन नज़रूं उन माण्हू तरफ़ आहिनि जेको उन लाइ बहितर फ़ैसिला पियो करे। संदसि चवणु हो त IMF जे मुआहिदे बैदि 10 ॾींहं दौरान रुपए जी क़दर में घटिताई आई आहे। उन सां बिजली, गैस, पेट्रोल ऐं खाधे पीते जूं शयूं अञा वधीक महांगियूं थींदियूं। PTI अॻवान असद उमर चयो त जल्द अहिड़ो पाकिस्तान ठहंदो जंहिं में अवाम जी हुक्मरानी हूंदी। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तदा वहाब चयो आहे त असद उमर नाकाम तरीन नाणे वारो वज़ीर रहियो जेको 6 महीना वज़ारत न हलाए सघियो। PTI अॻवान असद उमर जे ख़िताब ते रद्द अमल ॾींदे सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तदा वहाब चयो त इमरान ख़ान ऐं PTI खे ओचितो कराची ऐं हैदराबाद जे माण्हुनि जो दर्द जागी पियो आहे। पीपुल्स पार्टी हुक्मरानी न पर अवामी ख़िदमत जो नालो आहे। हुन चयो त असद उमर नाकाम तरीन नाणे वारो वज़ीर रहियो जेको 6 महीना बि वज़ारत न हलाए सघियो। मुर्तदा वहाब चयो त असद उमर खे मुल्क जी मईशत तबाह करण जे इनाम में वरी मनसूबाबंदी वारी वज़ारत ॾिनी वई। संदसि चवणु हो त अवाम खे रुगो मकानी चूंडुनि में वोट हासिल करण लाइ इत्तेहादी हुकूमत जे ख़ात्मे जा ख्वाब ॾेखारिया पिया वञनि। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तदा वहाब चयो त सिंध हुकूमत 3 साल अॻु हैदराबाद में
में यूनिवर्सिटी कायम कई हुई। असद उमर के अवाम सां कूड़ न ॻाल्हाइण घुर्जे। हाणे अवाम ले बस सर्विस जल्द शुरू करण वञनि पिया। कराची समेत सॼी सिंध में कारोबारी मरकज़नि जो वक़्त महदूद करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध जे घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब समूरनि बाज़ारुनि, वापारी मरकज़, शॉपिंग सेंटर ऐं सुपर स्टोर राति 9 वॻे बंदि कया वेंदा। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त शादी हाल, बैंक्वेट्स ऐं तक़रीबूं 10:30 वॻे ताईं ख़त्म करणियूं पवंदियूं। उनखां सवाइ रेस्टोरेंट, कॉफी शॉप्स, हेल्थ सेंटर, क्लब, जिम, सिनेमा ऐं थिएटर 11:30 वॻे बंदि करणा पवंदा। नोटिफिकेशन मूजिब बिल बोर्ड्स ऐं ॿियनि इश्तिहारनि जूं लाइटूं 9 वॻे बंदि करणियूं पवंदियूं। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त ज़िक्र कयल समूरियूं पाबंदियूं छंछर वारे ॾिहाड़े लागू न हूंदियूं, जॾहिं त हिकु ॾींहुं जुमे या आचर खे मोकल जो ॾिहाड़ो तसवुर कयो वेंदो। घरू खाते मूजिब पाबंदियूं 16 अगस्त ताईं लागू हूंदियूं। मेडिकल स्टोर, अस्पताल, फार्मेसीज़, पेट्रोल पंप्स, खीर ऐं ॾही जा दुकान, बेकरियूं, लेबॉर्ट्रियूं, कॉल सेंटर, पोस्टल सर्विस, एम्बुलेंस सर्विस, टायर रिपेयर शॉप्स, बस अड्डा ऐं सब्जी मंडी पाबंदियुनि खां आज़ाद हूंदा।